कोटड़ीअ में मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गुलाम हैदर सूमरे, मुनीर मलानी, रफ़ीक सूमरे ऐं ॿियनि चयो त 62 माण्हुनि रोड खाते जी आफ़ीस ते कब्ज़ो करे छपरा हणी छॾिया आहिनि। हुन चयो त डीसी जामशोरो ऐं ॿियनि अख़्तियारनि खे बार लिखण बावजूदि कब्ज़ा ख़तम न आहिनि कराया विया। अॻवाननि चयो त जेकॾहिं आफ़ीस तां कब्ज़ो ख़तम न कयो वियो त सॼी सिंध में रोड खाते जा मुलाज़िम एहतिजाजी तहरीक हलाईंदा। ॻड़ीखेरे में उमराणी बिरादरी जूं औरतूं तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुची वयूं। ॻोठ मज़ार अली उमराणीअ जूं रहवासी शाइला उमराणी ऐं साइमा उमराणी ॿुधायो त संदन सहुरो पहलवान उमराणी खेनि बेगुनाहकार इल्ज़ाम ॾेई क़त्ल करणु चाहे थो। हुन चयो त हू डप सबबि तहफ़ुज़ लाइ थाणे ते आयूं आहिनि। एसएचओ ॻड़ीखेरो मोहम्मद रफ़ीक ॿुधायो त तहफ़ुज़ लाइ आयल औरतुनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। खैरपुर में ॻोठाणनि पारां पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ हबीबुल्ला उजण जे रहवासियुनि ॿुधायो त पुलिस एहलकार करीम बख़्श उजण खे घर वटां ॾिनल लोड़े वटां ट्रैक्टर ट्राली आस्ते काए वञण जो चयो वियो। हुन चयो त पुलिस एहलकार मथनि ॾमिरजी हमलो कयो ऐं 25,000 रोक रक़म बि खसे वियो। हुननि चयो त बहारो थाणे ते दान ॾिनी पर पुलिस बि पटे भाई सां बिठ बणियल आहे। ॻोठाणनि मुताबिक़ त पुलिस एहलकार करीम बख़्श उजण ख़िलाफ़ कार्रवाई करे साणु इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk